गंबट वासी कार ड्राइवर 2 ॾींहनि खां पुरस्रार नमूने गुम थी वियो। वारसनि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। वारसनि मूजिब टैक्सी ड्राइवर सादिक चांडियो 2 ॾींहं अॻु लाड़काणे सवारी खणी वियो, जंहिं बाद उन जो मोबाइल फोन बंदि थी वियो आहे। वारसनि पारां मक़ामी थाणे ते सादिक चांडियो जी गुमशुदगी वारी रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे। हुननि मुतालबो कयो त IG सिंध DIG लाड़काणो सादिक चांडियो जी ॻोल्हा में मदद कनि। कुंभ में ख़ानगी TV चैनल जे रिपोर्टर बाचा गोपांग खे धमकियूं ॾियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सहाफ़ी अॻवान वफ़ा जागीराणी, अली रज़ा चाकराणी ऐं ॿियनि चयो त अली रज़ा गोपांग सहाफ़ी बाचा गोपांग खे ख़बर हलाइण तां मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त बाअसर धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। डोकरी में मुबैना दहशतगर्दी केस में गिरफ़्तार जमील शेख ऐं प्यारो शेख जी अमड़ इंसाफ़ जी घुर लाइ प्रेस क्लब डोकरी आदो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मसमात वज़ीरा शेख चयो त साल अॻु 2 पुटनि खे दहशतगर्दी जे कूड़े केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। अदालत में जज मुक़रर न हुअण करे केस जी ॿुधणी हिन वक़्त ताईं नाहे थी सघी। हुन मुतालबो कयो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इंसानी हक़नि वारियूं तंज़ीमूं मामले जो नोटिस वठनि। ॿिए पासे डोकरी भरिसां ॻोठ मेहराबपुर जे रहवासी इब्राहिम जतोई पुलिस पारां खंबे गुम कयल नौजवान पुट जी आज़ादी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते इब्राहिम जतोई मीडिया खे ॿुधायो त 40 ॾींहं अॻु बाकराणी ऐं डोकरी थाणे जी पुलिस गॾियल कार्रवाई कंदे पुट खे खंबे गुम करे छॾियो आहे। 40 ॾींहं गुज़री विया आहिनि पर पुट कलंदर बख़्श जो पतो नाहे पइजी सघियो। हुन हाईकोर्ट सिंध IG सिंध ऐं इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त पुट जे मामले में शफ़ाफ़ जांच कई वञे। गंबट में जस्कम आरीसर पारां बहारो थाणे पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरे जे अॻवान इम्तियाज़ माछी, गुलाब नारेजो ऐं ॿियनि चयो त बहारो थाणे जो SHO तरबियती मेड़ाखे जी मेज़बानी करण जे ॾोह में क़ौमी कारकुन शिराज आरीजो, सुमेर आरीजो समेत 10 सुञातल ऐं 25 अणॼातल कारकुननि मथां दहशतगर्दी जो कूड़ो केस लॻाए छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त IG सिंध DIG सखर मामले जी शफ़ाफ़ जांच कराइनि। न्यू सईदाबाद भट्टो फॉरेस्ट थाणे जी हद ॻोठ मोहम्मद अली तुर्क में देवी जा वण वढण तां मजीदाणू बिरादरी जे माण्हुनि तुर्क बिरादरी जे माण्हुनि मथां हमलो करे ॾिनो। हमले में लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि तुर्क बिरादरी जा 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अब्दुल करीम, गुलाब, मोहम्मद रफ़ीक ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ न्यू सईदाबाद आंदो वियो, जॾहिं त तुर्क बिरादरी जी फरियाद ते मजीदाणू बिरादरी जे 9 माण्हुनि मथां केस दाख़िल करायो वियो आहे।